झंपी रिपोर्टर अनवर जान को इस्तानी 2022 झंपी झंगड़ी में जाखराजा 35 घर ऐं ॿिया पालारी ठटे ज़िले के ॻोठनि जी सर्वे कई वई हुई। पक्का घर ठाहिण जे बहाने हिननि मिसकीननि खां फ़ी घर अकाउंट खोलण जे बहाने सां शनाख्ती कार्ड काबे प्लस 33,000 रुपया वरिता विया। फ़ोटो भी कढी विया जेके कच्चा घर बरसात सबब किरी विया हुआ। आसरे में 2024 भी अची वियो न वरी ॻोठ पक्का थिया आहिनि। असीं सूबाई वज़ीर सैद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी खां मुतालबो कंदासीं त असांजे ॻोठनि में बरसात सबब घर किरी विया हुआ, तिन घरनि खे ठाराए पक्को कयो वञे। मौसम लगी पई है, नंढा नंढा जो बच्चा मासूम पिया फिरन। ये बरसात में कितने तेज़ तूफ़ानी बरसात हूंदियूं कोस्तान में अचनि, पर कोस्तान जी अञा केर भी सार संभाल मिसकिन माण्हू जी कोन थी लहे। ऐं ठटे खां माना झंपीर खां जंगड़ी तक केर भी सार संभाल लहण वारो कोन। जेके असांजा माना आहिनि साईं सादिक अली मेमन साहब ऐं साईं रियाज़ हुसैन शाह शिराज़ी साहब, उनखे काफ़ी दफ़ा असां चयो आहे त हिन कोस्तानी माण्हुनि जी ग़रीबनि अबूजनि जी जेके तव्हां सूदी कोन था पहुची सघनि उन्हनि माण्हुनि जी ऐं सार संभाल लहंदा करियो। त हिननि मज़दूरनि माण्हुनि जा घर जेके ॾिसी सघो था मंज़र में त घर के 2022 में ई घर किरी आहिनि, जिन जी अञा सूदीअ माना मरमत कोन थिए। हिन जा मकानी माण्हू ऐं मिसकिन ग़रीब जेके आहिनि उन्हनि जा ई घर किरी हलनि, पर उन्हनि जी अञु सूदीअ पोइ वरी बि हींअर जेके बरसातियूं 2024 वारियूं अचनि ही ख़तरे हेठां आहिनि त ही किथे रहंदा। ऐं हिननि ते एतिरी पहुचत कोन त ही ठटे सूदीअ वञी DC खे इतला कनि या कंहिं MP खे इतला कनि। हिन ते एतिरी जुरियत कोन रही आहे। मिसकिन माण्हू सफ़ा किराए जे लाइ बि जेको थो सफ़ा परेशान आहिनि। ऐं जेको थो वस वारनि खे चवां थो त हिन ग़रीबनि मिसकिननि माण्हुनि जी जल्द खां जल्द सार लधी वञे। ऐं हिननि में मास्तर अची सर्वी करे विया, उन्हनि